अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कोड़े किताबन में हरफ मिड़ियो ई हेक, कोड़े किताबन में हरफ मिड़ियो ई हेक, जे तो नज़र नेक त बिस्मिल्लाहि बसा। दीन इस्लाम जी हक़ीक़ी प्रचार ऐं आलम इंसानियत जी हिदायत लाइ नाज़ुल कयल कलाम इलाही जे सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर जे प्रोग्राम सईं राह में ॾेही तोड़े परॾेही ॿुधंदड़नि खे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां यहाँ अवां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी सोशल मीडिया जे जदीद सहूलत जो फ़ाइदो वठंदे अवां जे समाअतुनि ताईं रूहानी ग़िज़ा तौर ईमान जी सलामती लाइ ही हक़ीक़ी हिदायत जो पैगाम पहुचाइण जी कोशिश कई अथमि। बशरी तक़ाज़ा मूजिब लफ़्ज़ी या एराबी तौर का ग़लती थिए त माफ़ कंदा। असांजी सिंध धरती जे हिन माए नाज़ ऐं बेबाक आलिम सुल्तान मुफ़स्सिरीन हज़रत अल्लामा अलहाज मोहम्मद इदरीस ॾाहिरी ताहिरी बख़्शी क़ादरी नक्शबंदी दामत बरकातुहुल आलिया जे लिखियल सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर अहसनुल बयान फ़ी तफ़सीरुल क़ुरान जो जामे पैगाम अवां ताईं पहुचाइण जो इरादो रखां थो। इन दुआ सां त अल्लाह करीम मुंहिंजो ॿुधाइण ऐं अव्हां जो ॿुधणु पंहिंजी बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। अॼु कलाम पाक जे ॿिए पारे सूरतुल बक़रह जी 159 आयत खां तिलावत तर्जुमो ऐं तफ़सीर ॿुधण जी सआदत हासिल कंदासीं। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नल्लज़ीन यक्तुमून मा अंज़लना मिनल बय्यिनाति वल हुदा मिन बअदि मा बय्यन्नाहु लिन्नासि फिल किताब उलाइका यलअनुहुमुल्लाहु व यलअनुहुमुल लाइनून इल्लल्लज़ीन ताबू व अस्लहू व बय्यनू फ़उलाइका अतूबु अलैहिम व अनत तव्वाबुर रहीम। बेशक उहे शख़्स जो लिकाइनि था उहे ॻाल्हियूं जो लाथियूं असां रोशन दलीलनि ऐं हिदायत मां उन खां पोइ जो बयानु कयोसीं उन्हनि खे माण्हुनि जे लाइ किताब में, उहे ई आहिनि जो लानत थो करे उन्हनि ते अल्लाह ऐं लानत था कनि उन्हनि ते लानत कंदड़, मगर उहे शख़्स जो तौबह कयाऊं ऐं पाण सुधारियाऊं ऐं बयानु कयाऊं पोइ उहे तौबह क़बूल थो कयां उन्हनि जी ऐं मां तौबह क़बूल कंदड़ आहियां। दोस्तो 159 ऐं 160 आयत उन जी तिलावत ऐं तर्जुमो अवां ॿुधो। हाणे पाण तफ़सीर सम्झण जी कोशिश करियूं था। हज़रत सैयदना इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा खां रवायत आहे त हज़रत मुआज़ रज़ियल्लाहु अन्हु यहूदियुनि खां पुछियो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ज़िक्र
तौरात में कीअं आहे त उन्हनि ॻाल्हि लिकाए न ॿुधायो। उन्हनि जे बारे में ही आयत नाज़ुल थी। यहूदी उलमा हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जूं सिफ़तूं पाण त बयानु न कंदा हुआ, पर को पुछंदो हुन त बि न ॿुधाईंदा हुआ। आरिफ़ बिल्ला अल्लामा अहमद बिन मुहम्मद अलैहि रहमत लिखियो आहे त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जन जूं सिफ़तूं ऐं अख़लाक़ ॼमण खां वठी दुनिया तां रेलत करण ताईं उन्हनि वटि लिखियल हूंदा हुआ, पर उहे लिकाए छॾींदा हुआ, बयानु न कंदा हुआ। उन्हनि ते अल्लाह ताला ऐं उन जी मख़लूक़ जी लानत आहे। दोस्तो, हिन हलंदड़ दौर में या ईंदड़ दौर में जेको बि संदन सिफ़ात, शान ऐं कमालात खे लिकाईंदो, बयानु न कंदो त उन जी बि इहा सज़ा आहे। अल्लाह ताला फ़रमायो, इल्लल लज़ीन ताबू, मगर जन तौबह कई। इल्लल लज़ीन ताबू खां उन्हनि आलिमनि जो ज़िक्र रहे जन यहूदी हुजनि या ईसाई हुजण खां तौबह करे इस्लाम क़बूलियो ऐं पाण खे सुधारे महबूब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जी सिफ़ात, अख़लाक़, आदात बयानु करे माण्हुनि खे ॿुधायो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह ताला जा आख़िरी नबी आहिनि। उन्हनि जी अल्लाह ताला तौबह क़बूल कई ऐं उन्हनि ते संदसि रहम ऐं करम क़ाइम ऐं दाइम आहे। दोस्तों, हाणे पाण सूरतुल बक़रा जी 161 ऐं 62 आयत तिलावत कयूं था। तर्जुमो उन खां पोइ उन जो तफ़सीर। अल्लाह ताला फ़रमायो, इन्नल लज़ीन कफ़रू व मातू व हुम कुफ़ारुन उलाइका अलैहिम लानतुल्लाहि वल मलाइकति वन्नास अजमईन खालिदीन फ़ीहा ला युख़फ़फ़ु अन्हुमुल अज़ाबु वला हुम युनज़रून। बेशक जन कुफ़ुर अख़्तियार कयो ऐं मुआ इन हाल में जो उहे काफ़र हुआ, इहे उन्हनि ते लानत आहे अल्लाह जी ऐं मलाइकनि जी ऐं सभिनी माण्हुनि जी हमेशह रहंदा उन में। न हल्को कयो वेंदो उन्हनि तां अज़ाब ऐं न उहे मोहलत ॾिना वेंदा। दोस्तो, कुफ़ुर जी असुल माना लिकाइण आहे। इन ई मां इनकार जो मफ़हूम निकितो आहे जो कुफ़ुर जी माना इनकार लिखी वेंदी आहे ऐं हीउ लफ़्ज़ ईमान जे मुक़ाबले में ॻाल्हायो वेंदो आहे। ईमान जी माना आहे मञणु, क़बूल करणु, तस्लीम करणु। उन जे उबतड़ कुफ़ुर जी माना आहे न मञणु, रद्द करणु, इनकार करणु। क़ुरान करीम जी रोशनीअ में कुफ़ुर जा 5 नमूना बयानु थियल आहिनि। सभ खां पहिरियों त इंसान सफ़ा ख़ुदा खे न मञे या उन जे इक़्तिदार खे तस्लीम न करे ऐं उन खे पंहिंजो ऐं सारी काइनात जो मालिक मअबूद मञण खां इनकार करे या उन खे हिकु मालिक ऐं मअबूद न सम्झे। नंबर 2 त अल्लाह ताला खे त मञे पर उन जे अहकाम ऐं हिदायत खे इल्म ऐं क़ानून जो वाहिद मंबअ तस्लीम करण खां इनकार करे। ऐं 3 त उसूलन हिन ॻाल्हि खे तस्लीम करे त उन खे अल्लाह ताला जे हिदायतुनि ते हलणो आहे, मगर अल्लाह ताला पंहिंजे अहकाम ऐं हिदायत पहुचाइण लाइ जन पैगम्बरनि अलैहिमुस्सलातु वस्सलाम खे मोकिलियो उन्हनि खे न मञे। ऐं 4 त पंहिंजे तरफ़ां नबीअनि अलैहिमुस्सलातु वस्सलाम में फ़र्क़ु विझे ऐं तअस्सुबात जे बिना ते हिकिड़नि खे न मञे, ॿियनि खे मञे। ऐं 5 आहे त पैगम्बरनि सगोरनि अलैहिमुस्सलातु वस्सलाम अल्लाह ताला जे तरफ़ां ॿुधायल अक़ीदनि, अख़लाक़ ऐं हयातीअ जा क़ानून जेके तइलीम ॾिना आहिनि उन्हनि मां कंहिंखे क़बूल न करे। उहे सभु फ़िक्र ऐं अमल जा नमूना अल्लाह ताला जे मुक़ाबले में बग़ावत वारा आहिनि ऐं उन्हनि मां हर हिक खे क़ुरान करीम कुफ़र सां तबीर कयो आहे। उन खां सवाइ बज़ मक़ामात ते क़ुरान पाक में कुफ़र जो लफ़्ज़ नेमत जे कुफ़रान यानी बेशुक्रीअ जी माना में बि इस्तेमालु थियो आहे ऐं शुक्र जे मुक़ाबले में ॻाल्हायो वेंदो आहे।
दोस्तों, शुक्र हर वक़्तु चवंदा आहियूं त अल्लाह ताला जो शुक्र कजे। त शुक्र जी माना हीअ आहे त नेमत जंहिं ॾिनी आहे उन जो अहसान मंद रहे, उन जे अहसान जो क़दुरु करे, उन जे ॾिनल नेमत खे उन जे रज़ा जे मुताबिक़ इस्तेमालु करे ऐं उन जी दिलि उन जे मुहसिन लाइ वफ़ादारीअ जो जज़्बो रखे। वमातू वहुम कुफ़ार, ऐं कुफ़र जी हालत ते मुआ। इन मां इहा ॻाल्हि साबित थी त जेकॾहिं मौत खां अॻु में कुफ़ुर छॾे इस्लाम क़बूल कयाऊं त उन्हनि जी लाइ इहा सज़ा नाहे। अॻिते अल्लाह तबारक व ताला सूरतुल बक़रा जी 163 आयत में इरशाद फरमायो, व इलाहुकुम इलाहुम वाहिद ला इलाहा इल्ला हुवर रहमानुर रहीम। ऐं मअबूद अव्हां जो हिकु मअबूद आहे, उन खां सवाइ को बि इबादत जो लाइक़ु न आहे। उहो वॾो महिरबान हमेशह रहम कंदड़ आहे। दोस्तों, हीअ आयत क़ुरान हकीम जे अज़ीम शान आयतुनि मां आहे। उन जे पहिरें हिस्से में तौहीद जो सबूत, ॿिए में शिरक जी नफ़ी, टे हिस्से में ॿिन्ही ॻाल्हियुनि जो दलील आहे। यानी उहो रहमान ऐं रहीम जंहिंजे वसी रहमतुनि ते अव्हां जे वजूद, बक़ा, नशो नुमा, आराम ऐं राहत जो मदार आहे, त उन खां सवाइ अव्हां जो मअबूद ॿियो कीअं थो थी सघे। अॻिते अल्लाह तबारक व ताला जी ज़ाते बाबरकात 164 आयत सूरतुल बक़रा जी में इरशाद फरमायो, इन फ़ी ख़ल्क़िस समावाति वल अर्द वख्तिलाफ़िल लैल वन्नहार वल फुल्किल्लती तजरी फ़िल बहरि बिमा यनफ़उन नास वमा अंज़लल्लाहु मिनस समाइ मिन माइन फ़अहया बिहिल अर्द बाद मौतिहा वबस्स फ़ीहा मिन कुल्लि दाब्बह वतस्रीफ़िर रियाह वस्सहाबिल मुसख़्ख़रि बैनस समाइ वल अर्द लआयातिल लिक़ौमिन यअक़िलून। बेशक आसमाननि ऐं ज़मीन जे पैदा करण में ऐं राति ऐं ॾींहं जी फेरफार में ऐं ॿेड़ियुनि में जेकी हलनि थियूं समुंड में, जेकी नफ़ो थियूं पहुचाइनि माण्हुनि खे, ऐं जेकी लाथो अल्लाह आसमान मां मींहं जो पाणी, पोइ आबाद कयाई उन सां ज़मीन खे उन जे बर्बाद थियण खां पोइ, ऐं पखेड़ियाई उन में हर क़िस्म जा जानवर, ऐं हवाउनि जे फेराइण में ऐं ककरनि में जेकी मुती कयल आहिनि। आसमान ऐं ज़मीन जे विच में अलबत्ता निशानियूं आहिनि उन क़ौम लाइ जेके अकुल रखनि था। दोस्तों, हिन आयत खां अॻु में जेको अल्लाह ताला जी हेकड़ाई ऐं तौहीद जो बयानु थियो, उन जी ताईद में ही दलाइल आंदा विया आहिनि। हिन अहम मसइले खे सम्झाइण लाइ क़ुरान पाक जो तिर्ज़ इस्तदलाल फ़लसफ़िन वारो नाहे, पर उन खां निरालो आहे। क़ुरान करीम फ़िक्र ऐं नज़र जा ठाहियल दलील पेश न कंदो आहे, जेकी सम्झण लाइ बि ख़ासि ज़हनी ऐं इल्मी इस्तेदाद जी ज़रूरत हुजे। क़ुरान करीम जा दलाइल अहिड़ा हूंदा आहिनि जेके काइनात जे खुलियल सुफ़नि ते रोशन कलम सां लिखियल नज़र ईंदा आहिनि, ऐं एतिरा वाज़े जो हर शख़्स उन्हनि खे पंहिंजी क़ाबिलियत जे मुताबिक़ सम्झी सघे थो। ऐं उन्हनि दलीलनि में जेको बि शख़्स संजीदगी सां ग़ौर कंदो त उहो यकीन जी दौलत सां मालामाल थींदो। दोस्तों, आसमान जे रंगीन नीरी छत, उन में लटकियल बेशुमार तारा ऐं सिज ऐं चंड, ऐं उन्हनि जो मुक़ररु वक़्त ते उभरण ऐं लहण, उन्हनि जे अचण वञण जा मुक़ररु रस्ता, ज़मीन जो ही कुशादो सहन, उन में ड्रोड़ंदड़ ऐं वहंदड़ नहरूं ऐं दरिया, राति ॾींहुं मुसलसिल गर्दिश ऐं उन्हनि जो लहण ऐं चढ़ण, घटिजण ऐं वधण, बेकिनार समुंडनि जे सीने ते मुसाफ़िरनि ऐं सामान सां भरियल ॿेड़ियुनि ऐं बहरी जहाज़नि जो नाज़ सां हलण,
कारनि ककरनि मां बरसाति वसाए वीरान ज़मीन खे आबाद करणु ऐं उन जो सरसब्ज़ ऐं शादाब थियणु अहिड़ियूं निशानियूं आहिनि जिन में हर अकुलमंद जे लाइ रोशनी जो मीनार आहे। उन्हनि में जेकॾहिं गौर कंदव तव्हां इन चवण ते मजबूर थींदव त तनूअ में यकसानियत, इख़्तिलाफ़ में तवाफ़ुक़, कसरत में वहदत ऐं बेमिसाल नज़्म ज़ब्त बग़ैर कंहिं ख़ालिक, मालिक, अलीम, ख़बीर, हकीम जे ज़ुहूर पज़ीर नथो थी सघे। हिननि दलीलनि मां इहे ई फ़ाइदा वठंदा जिन जे अकुल जी अखि ॾिसंदड़ आहे ऐं उन्हनि खे फ़ाइदे वठण जो इरादो मुस्तक़िल आहे। उहे सभु तकवीनी अलामतूं ऐं दलाइल आहिनि जिन खे सम्झण जी ज़रूरत आहे। दोस्तों हाणे पाण क़ुरान पाक जी 165 आयत तिलावत कयूं था, उन जो तर्जुमो ऐं तफ़सीर। अल्लाह ताला इरशाद फरमायो वमिन अन्नास मन यत्तखिज़ु मिन दूनिल्लाहि अंदादन युहिब्बूनहुम कहुब्बिल्लाहि वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाहि वलौ यरल्लज़ीना ज़लमू इज़ यरौनल अज़ाब अन्नल क़ुव्वत लिल्लाहि जमीआ व अन्नल्लाह शदीदुल अज़ाब। ऐं बाज़ी माण्हू उहे आहिनि जो वठनि था अल्लाह खां सवाइ ॿियनि खे शरीक करे, मुहबत था रखनि उन्हनि सां अल्लाह जे मुहबत जहिड़ी, ऐं जन ईमान आंदो वधीक मुहबत वारा आहिनि अल्लाह जे लाइ। ऐं जेकॾहिं हाणे ई सम्झनि हा ज़ालिम जेको अॻिते हली सम्झंदा, जंहिं वक़्तु ॾिसंदा अज़ाब, त बेशक सभु ताक़तूं अल्लाह जूं आहिनि ऐं बेशक अल्लाह सख़्तु आहे अज़ाब करण में। दोस्तों मूं जेका आयत करीमा तिलावत कई उनमें बयान थी आयो त अकुलमंद काइनात जे मुताले सां काइनात जे ख़ालिक जो सबूत पेश कंदा आहिनि। ऐं हिते ॿुधायो वियो आहे त के माण्हू वरी अहिड़ा बि आहिनि जो उहे शयूं उन्हनि लाइ हिजाब बणजंदियूं आहिनि ऐं उहे मासवा अल्लाह सां अल्लाह ताला जहिड़ी मुहबत रखंदा आहिनि, मगर जेके ईमान वारा आहिनि उन्हनि जी सभिनी खां वधीक मुहबत अल्लाह ताला सां हूंदी आहे। पीउ माउ, औलाद, ज़ाल, भाइरनि, दोस्तनि, माल मता, धंधनि, घरनि, बनियुनि ॿारनि, वापारु, मुलाज़मत, कमाईअ जे ॿियनि ज़रियनि, उस्तादनि, मुर्शिदनि, बुज़ुर्गनि, बहरहाल उन्हनि सभिनी सां मुहबत इंसान जी तबियत में पाण अल्लाह ताला रखी आहे, मगर को बि मोमिन अल्लाह ताला जी मुहबत में उन्हनि खे शरीक न कंदो, न उन सां बराबरि ॼाणंदो। अल्लामा सनाउल्लाह पानीपती अलैहि रहमत लिखियो आहे त अहले तहक़ीक़ सूफ़ी बुज़ुर्ग इन मुहबत जी जेका ख़ौफ़ या तम दुनियावी या उखरवी ते बिना कयल हूंदी आहे, मुहबत ई न सॾींदा। उन्हनि वटि मुहबत हिकु अहिड़ी बाहि आहे जेका मुहिबनि जे दिलनि में शोला कंदी आहे ऐं मासवल महबूब खे एतिरे क़दुरु साड़े ख़तमु करे छॾींदी आहे जो उन्हनि खे पंहिंजा सिर ऐं जानियूं बि यादि न रहंदियूं आहिनि ऐं उहे ई मुहबत जी दावा में सचा आहिनि। ऐं जॾहिं मुहबत उन मक़ाम खे पहुचंदी आहे त उन्हनि वटि महबूब जा ईज़ा बि इनाम हूंदा आहिनि, बल्कि इनामनि खां वधीक लज़ीज़ हूंदा आहिनि। दोस्तों अवां उलमा खां ॿुधो आहे त जॾहिं मजनू खे हज़रत कैस सचो आशिक़ हो, ख़ुदावंद अज़्ज़ वजल जो नेक साले बानो, उनखे जॾहिं माण्हुनि पत्थर पिया हयां त लैला ॾिसी करे उनखे गुल उछलाए हयो। पत्थर पे लॻा त उन दाह न कई, पर जॾहिं गुल आयो त उन दाह कई, रड़ कई। त मजने खां कंहिं पुछियो मजना तोखे माण्हुनि पत्थर पे हयां त तो दाह न कई ऐं तोखे लैला गुल उछलाए हयो आहे, उन ते रड़ दाह कई अथई। चई त पत्थर ग़ैरनि जा हा, पर ही गुल जो उछलाए हणणु हिकिड़ो मुहबत सां ॾियणु आहे, ॿियो उछलाए हणणु आहे, इहो मुंहिंजे महबूब जे तरफ़ां हो, इन्हीअ जे करे मूंखे तकलीफ़ पवती आहे। त दोस्तो जेको सूफ़िया किराम जो तरीक़ेकार मूं अव्हां खे ॿुधायो त इहो ई आहे
तू पंहिंजे महबूब खां सवाइ बाक़ी पंहिंजा सिर ऐं जानियूं बि यादि न रखंदा आहिनि ऐं उहे मुहबत जी दावा में सचा हूंदा आहिनि। जॾहिं मुहबत उन मक़ाम खे पहुचंदी आहे त उन्हनि वटि महबूब जा ईज़ाब इनाम हूंदा आहिनि। त अॻिते अल्लाह तबारक व तआला 167, 66 ऐं 67 आयत सूरतुल बक़रा जे में इरशाद फरमायो, इस्तबर्रअ अल्लज़ीना इत्तबअू मिनल्लज़ीना इत्तबअू वरअवुल अज़ाब वतक़त्तअत बिहिमुल अस्बाब वक़ाल अल्लज़ीना इत्तबअू लौ अन्न लना कर्रतन फनतबर्रअ मिनहुम कमा तबर्रअू मिन्ना कज़ालिक युरीहिमुल्लाहु अअमालहुम हसरातिन अलैहिम वमा हुम बिखारिजीन मिनन्नार। अल्लाह ताला फरमायो, जंहिं वक़्तु बेज़ार थींदा उहे शख़्स जो ताबेदारी कया विया उन्हनि खां जो संदन ताबेदार थिया ऐं ॾिसंदा अज़ाब खे ऐं टुटी वेंदा उन्हनि जा ताल्लुकात ऐं चवंदा ताबेदारी करण वारा त जेकॾहिं असां लाइ हिकु भेरो मोटणु हुजे हा त पोइ बेज़ार थियूं हा उन्हनि खां जीअं बेज़ार थिया असां खां। अहिड़ी तरह ॾेखारींदो उन्हनि खे अल्लाह अमल उन्हनि जा पिशेमानियूं करे उन्हनि ते ऐं न आहिनि उहे निकिरंदड़ बाहि मां। दोस्तो 166, 167 सूरतुल बक़रा जी जो आयतूं अव्हां उन जी तिलावत ऐं तर्जुमो ॿुधो। जंहिं वक़्तु ताबेदारी कयल पंहिंजनि ताबेदारनि खां बेज़ार थींदा, उन्हनि ताबेदारी कयलनि मां मुराद बुरायुनि, बुछनायुनि, शिरक, कुफ़्र ऐं गुमराहीअ में संदन अॻुवाण आहिनि। जीअं क़तादा सगोरे रज़ी अल्लाह अन्हु खां अब्द बिन हमीद ऐं इब्न जरीर रिवायत आंदी आहे, ऐं ताबेदारी करण वारा बेज़ार थी चवंदा त इहे असांजा अॻुवाण दुनिया में त असांखे बुछड़नि कमनि ॾे वठी हलंदा हुआ, हाणे असां मां हथ छो था कढनि। काश जेकॾहिं असांखे हिकु भेरो वरी दुनिया ते मोटायो वञे हा त असीं बि उन्हनि खां अहिड़ी तरह बेज़ार थियूं हा जीअं उहे हिते असां खां बेज़ार थी विया। दोस्तो, दुनिया जे अंदरि गुमराहीअ जो गस वठाईंदड़ ख़ुदा अज़्ज़ व जल अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिरात मुस्तक़ीम खां दूरी ॾिसण वारा, परे करण वारा क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं उन्हनि खां परे थींदा त उन जा पोइ लॻ अल्लाह ताला क़ुरान करीम में ॿुधाए थो त बेज़ार थी इहो चवंदा, मुंहिंजा मौला असांखे वरी जीअरो कर। ऐं जे हाणे दुनिया में वियासीं त इन्हनि कूड़नि क़ाइदनि जे कढ कॾहिं बि कोन लॻंदासीं। उहे कूड़ा क़ाइद जेके पाण त गुमराह हुआ पर असांखे बि गुमराह थिए कयाऊं। मुस्लमानो, दुनिया में केतिरा वॾेरा, कामोरा ऐं क़ाइद सॾाइण वारा, तंज़ीमुनि जा, पार्टियुनि जा अॻुवाण सॾाइण वारा अव्हां खे ग़लति कमनि ॾे छिकनि था ऐं अव्हां खां ग़लति कमु कराइनि था, मगर अव्हां उन्हनि जे चवण ते लॻी बुरा कम न कयो, न त उहे अव्हां खे दुनिया में बि तबाह कंदा पर आख़िरत में बि अल्लाह ताला जी बारगाह में अव्हां मां हथु कढी वेंदा। दोस्तो, उन्हनि खे क़यामत में पिशेमानी घणी थींदी। अल्लामा पानीपती अलैहि रहमत लिखियो आहे त उन्हनि जे अॻियां जन्नत आंदी वेंदी ऐं खेनि जन्नती मंज़र ॾेखारिया वेंदा त जेकॾहिं अव्हां उन्हनि बुरनि ऐं बुछड़नि कमनि करण वारा जेके हुआ उन्हनि जा ताबे न थियो हा, अल्लाह ताला ऐं उन जे पैगम्बरनि अलैहिमुस्सलाम जी ताबेदारी कयो हा त इहा जन्नत ऐं जन्नती मंज़र ऐं जन्नती नेमतूं अव्हां जे लाइ हुयूं। पोइ उन वक़्तु हसरत जा हथ हणंदा, मगर उहे हथ हणण उन वक़्तु उन्हनि जे कमु न ईंदा। जी दोस्तों, प्रोग्राम सही राह मां आहियां, अव्हां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार
आजिज़ रहमतुल्लाह अला शारी ताहिरी। हींअर पाण सूरतुल बक़रा जी 168 ऐं 169 आयत तिलावत कयूं था। उन जो तर्जुमो ऐं तफ़सीर पाण सम्झण जी कोशिश कयूं था। अल्लाह ताला इरशाद फरमायो, या अय्युहन्नासु कुलू मिम्मा फिल अर्द हलालन तय्यिबन वला तत्तबिउ खुतवातिश शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन इन्नमा यअमुरुकुम बिस्सूइ वल फहशाइ व अन तक़ूलू अलल्लाहि मा ला तअलमून। अल्लाह ताला इरशाद फरमायो, ए इंसानो, खाओ उन मां जो ज़मीन में आहे हलाल पाक, ऐं न ताबेदारी कयो शैतान जे विखुन जी, बेशक उहो अव्हां जो खुलियो दुश्मन आहे। तहक़ीक़ अमुर थो करे अव्हां खे बुराईअ ऐं बेहयाईअ जो, ऐं हिन ॻाल्हि जो त बोहतान हणो अल्लाह ते जेको अव्हां नथा ॼाणो। दोस्तो, 168 ऐं 69 आयत जो तफ़सीर आहे त इस्लाम हिकु कामिल मुकम्मल दीन आहे जेको ज़िंदगीअ जे हर पहलूअ ते पूरी रोशनी विझंदो आहे। इंसान खे खाइण में छा करणु घुरिजे, उन जी हिननि आयतुनि में वज़ाहत कई वई आहे। अॼु जे हिन तरक़ी याफ़्ता दुनिया में खाधे में इस्तेमालु थींदड़ शयुनि में ज़ाहिरी सफ़ाई जो त एहतमाम करणु शुरू कयो वियो आहे, पर हराम ऐं हलाल जी तमीज़ करण ॾे तवजह घटि आहे। इस्लाम पंहिंजनि मञण वारनि खे ॿिन्ही ॻाल्हियुनि जे एहतमाम करण जो हुकुम कयो आहे, यानी ज़ाहिरी तरह उहा शइ ग़लीज़ ऐं गंदी न हुजे तां त जिस्मानी सिहत ते असरु न पवे, ऐं बातिनी तरह बि पलीद ऐं नजस न हुजे तां त इंसान जो ज़मीर ख़तम न थी वञे। ज़ाहिरी सफ़ाईअ खां अहम हलाल ऐं पाक हुजणु आहे। क़ुरान पाक अव्वल हलालन जो लफ़्ज़ आणे उन जे पोयां तय्यिबन लफ़्ज़ आंदो आहे। तय्यिबन मां मुराद ज़ाहिरी सफ़ाई आहे, हलालन मां मुराद हक़ीक़ी पाकीज़गी आहे। हलाल उन शइ खे सॾनि था जो न ज़ाती तरह हराम हुजे, जीअं हराम जानवर, सूअर, कुतो, शराब वग़ैरह, ऐं न अहिड़नि तरीक़नि सां हासिलु कयो वियो हुजे जिन खे शरीयत हराम करार ॾिनो आहे, जीअं चोरी, जुआ, रुश्वत, व्याज वग़ैरह। इस्लामी मुआशियात जो ही हिकु बुनियादी उसूल आहे त इस्लाम में रोज़गार कमाइण लाइ खुलियल छुट्टी न आहे, बल्कि सभु रस्ता बंदि कया विया आहिनि जिन में कंहिंजी कमज़ोरी, मजबूरी ऐं नादारीअ मां नाजाइज़ फ़ाइदो वरितो वञे। दोस्तो, अव्हां ख़ुदि सोचियो त जॾहिं व्याज, जुआ, रुश्वत ऐं ब्लैक मार्केटिंग अहिड़े क़िस्म जा ग़लति कम बंदि थी वञनि त दौलत सिर्फ़ु 2-3 हथनि में बंदि न रहंदी। दौलत जो नाजाइज़ तरीक़नि सां लुटण ऐं गॾु करणु जन मुआशी, अख़लाक़ी ऐं सियासी ख़राबियुनि खे वधाए थो, उहे अहले इल्म व फ़हम जे अॻियां ढकियल न आहिनि। काश असीं पाण उन इलाही निज़ाम खे सम्झी संजीदगीअ सां उन ते अमल कयूं हा त ॿियनि खे सम्झाइणु आसान थिए हा। दोस्तो, हलालन तय्यिबन जो मथीं आयत सगोरी जेका मूं तिलावत कई उन में ज़िक्र हलियो आहे, हुकुम आहे त हलाल रोज़ी कमाइण ऐं हलाल खाइण जूं भलायूं कहिड़ियूं आहिनि। इब्न मरदविया इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा खां रवायत आंदी आहे त मूं हीअ आयत, या अय्युहन्नासु कुलू मिम्मा फिल अर्द हलालन तय्यिबा, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि तिलावत कई। पोइ सअद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह ताला अन्हु उथी अर्ज़ु कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह ताला खां दुआ घुरो त मूंखे दुआउनि जो मक़बूल थियल बनाए। मुंहिंजे आका
रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, या साद अतिब मतअमक तकुन मुस्तजाब दावत वल्लज़ी नफ्स मुहम्मदिन बियदिही इन्नर रजुल लयक़ज़िफ़ लुक़मतल हराम फ़ी जौफ़िही फ़मा यतक़ब्बलु मिन्हु अर्बईन यौमन व अय्युमा अब्दिन नबत लहमुहु मिनस्सुहत वर्रिबा फ़न्नारु औला बिही। मुझे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ए सअद पंहिंजे खाधे खे पाक रख त दुआउनि जो मक़बूल थियल बणिजंदे। कसम आहे उन ज़ात जो जंहिंजे कुदरती हथ में मुंहिंजो साहु आहे त बिलाशुबा मुड़ुसु जॾहिं हराम जो लुक़्मो पंहिंजे पेट में विझे थो त उन जी दुआ 40 ॾींहंनि ताईं क़बूल न थींदी आहे। ऐं जंहिं बि बाने जो गोश्त हराम ऐं व्याज मां ठहियो उन लाइ जहन्नम जी बाहि वधीक लाइक़ु आहे। हज़रत सहेल बिन अब्दुल्लाह फरमायो आहे त इंसान लाइ 3 कमनि में छोटकारो आहे। हिकु हलाल खाइणु, ॿियो फ़र्ज़नि जो अदा करणु, टियों हर ॻाल्हि में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ताबेदारी करणु। हज़रत अबू अब्दुल्लाह साजी फरमायो आहे त इल्म जो कमाल 5 शयुनि सां आहे। सभ खां पहिरीं अल्लाह अज़्ज़ व जल जी मारिफ़त हासिलु करणु, ॿियो हक़ सुञाणणु, टियों अल्लाह ताला जे लाइ अमल ख़ालिस करणु, चोथों सुन्नत ते अमल करणु ऐं पंजों हलाल खाधो खाइणु। उन्हनि मां जेकॾहिं को हिकु बि न हूंदो त उन जो अमल मथे न खयों वेंदो, यानी बारगाह ख़ुदाबंदी में क़बूलियत जो शरफ़ हासिल न कंदो। दोस्तो, शैतान जे विखुनि जी ताबेदारी न कयो। उन विखुनि मां मुराद हर उहो कमु आहे जी दोस्तो, शैतान जे विखुनि जी ताबेदारी न कयो। उन विखुनि मां मुराद हर उहो कमु आहे जंहिंखे अल्लाह ताला ऐं उन जे प्यारे रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बुरो चयो आहे। अॻिते इरशाद थियो त शैतान अव्हांखे बुराई ऐं बेहयाई ऐं अल्लाह ताला ते बुहतान ॿधण लाइ हुकुम थो करे। उन जो मक़सदु त शैतान अव्हांखे बदकारी ऐं बदमाशी जी दावत ॾिए थो ऐं उहो अव्हांजी दिलि में तरह तरह जा विसविसा विझी अव्हांखे अल्लाह ताला जी नाफ़रमानी ते भड़काए थो त जेकॾहिं अव्हां इस्लाम जे ॾसियल उसूलनि ते अमल करण जो इरादो कंदव त अव्हां मुआशी बदहाली ऐं बैन अल-अक़वामी बदनामीअ जे ख़तरनि में अची वेंदव। अल्लाह ताला फरमायो त अहिड़े दुश्मन जे चकरनि में न अचो ऐं अल्लाह ताला जा बेफ़रमान न थियो। जी दोस्तों, सूरतुल बक़रह जी 159 आयत खां अॼु पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआति कई अथसीं। हींअर आऊं अव्हांजे साम्हूं 170 आयत तिलावत करियां पियो। अल्लाह ताला फरमायो, वइज़ा क़ील लहुम इत्तबिऊ मा अंज़लल्लाहु क़ालू बल नत्तबिउ मा अल्फ़ैना अलैहि आबाअना अवलौ कान आबाउहुम ला यक़िलून शैअन वला यहतदून। ऐं जॾहिं चयो थो वञे उन्हनि खे त ताबेदारी कयो उन जी जो नाज़िल कयो अल्लाह, त चवनि था त न, बल्कि ताबेदारी कंदासीं उन जी जो लधोसूं उन ते पंहिंजनि अबनि ॾाॾनि खे, जेतोणीक हुजनि पीअर ॾाॾा उन्हनि जा। चवनि था सम्झनि का शइ ऐं नथा हिदायत वारा थियनि। दोस्तों,
जॾहिं काफ़रनि खे अल्लाह ताला जे नाज़िल कयल किताब ते ईमान आणण जे लाइ चयो वेंदो हो त ख्वाबनि वारी दुनिया, गाफ़िल दुनिया, उन मज़ा हू जवाबु ॾींदे चवंदा हुआ त असीं उन ते ईमान न आणींदासूं। छो त अल्लाह ताला फरमायो न, अवलौ कान आबाउहुम ला यअकिलून शैअन वला यहतदून। उन ते पंहिंजनि अबनि ॾाॾनि खे जेतोणीक हुजनि पीअर ॾाॾा उन्हनि जा छो नथा सम्झनि का शइ ऐं नथा हिदायत वारा थियनि। त हुननि इहा ॻाल्हि कई त ताबेदारी कंदासीं उन्हनि जी। असां जंहिं तरीक़े ते पंहिंजनि वॾनि खे ॾिठो हो उन ते आहियूं ऐं उन ते ताबेदार रहंदासीं। अल्लाह ताला फरमायो त उन्हनि जा अबा ॾाॾा खणी गुमराह, बेदीन ऐं ग़ैर हिदायत याफ़्ता हुजनि त बि उन्हनि जे रस्ते ते हलंदा। ईअं उन्हनि खे न करणु घुरिजे। हिन आयत में उन्हनि जे उन जवाब ते हसरत ऐं अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे। दोस्तो, कॾहिं कॾहिं दुनिया जे अंदरि ईअं थींदो आहे त मुंहिंजो ॾाॾो हीअं कंदो हो, बाबो हीअं कंदो हो, चाचो वॾड़ा हीअं कंदा हुआ। जेकॾहिं अब्बा ऐं ॾाॾा सरापा रुश्त ऐं हिदायत हुजनि त उन्हनि जी इत्तबा करणु आइन मक़सूद आहे ऐं इहा अंबिया इकराम अलैहिमुस्सलाम जी सुन्नत ऐं संदन इरशाद आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जन मिस्र जे क़ैद खाने में इहो ई फरमायो हो त वत्तबअत मिल्लत आबाई, ऐं मूं पंहिंजनि अबनि ॾाॾनि जी मिलत जी इत्तबा कई आहे। इन अल्फाज़ खे क़ुरान करीम बग़ैर इनकार ऐं तरदीद जे बयानु कयो आहे। हिन आयत जे अल्फाज़ अवलौ कान आबाउहुम ला यअकिलून शैअन वला यहतदून मां साबित थियो त अबनि ऐं ॾाॾनि जी ताबेदारी ऐं तक़लीद उन जे करे मन हुई जो उन्हनि खे न अकुल हो न हिदायत। हिदायत मां मुराद उहे अहकाम आहिनि जेके अल्लाह ताला जे तरफ़ां सरीह तौर ते नाज़िल कया विया आहिनि, ऐं अकुल मां मुराद उहे अहकाम आहिनि जेके इज्तिहाद जे ज़रिए शरई नुसूस मां इस्तंबात करे कढिया विया आहिनि। उन्हनि जी इत्तबा न करण जो हुकुम इन लाइ हो जो उन्हनि वटि उहे ॿई ॻाल्हियूं न हुयूं। हा, जंहिं वटि क़ुरान ऐं सुन्नत जो वसी इल्मु आहे ऐं उहो इज्तिहाद जे दर्जे खे पहुतल आहे जो जेके अहकाम क़ुरान ऐं सुन्नत में सराहतन न मिली सघनि त उन्हनि खे क़ुरान ऐं सुन्नत जे नुस मां क़ियास जे ज़रिए कढी सघे त अहिड़े आलिम मुज्तहिद जी तक़लीद ऐं इत्तबा जाइज़ आहे। उन जे करे न जो उहो उन जो पंहिंजो हुकुम आहे उन जी इत्तबा कयूं, बल्कि उन लाइ जो अल्लाह ताला जो हुकुम मञे उन जी इत्तबा करणी आहे। मगर जॾहिं त असां में इन मसइले खे सिधो सम्झण जी अहलियत न आहे त जंहिं उन खे सम्झो आहे उन जी तहक़ीक़ ते हलूं। दोस्तो, अल्लामा क़ुर्तबी अलैहि रहमत लिखियो आहे त हिकिड़नि माण्हुनि हिन आयत मां कंहिं बि इमाम जी तक़लीद जी मुज़म्मत वरिती आहे, छो जो अल्लाह ताला काफ़रनि जी मुज़म्मत बि इन करे कई आहे जो पंहिंजनि अबनि ॾाॾनि जे बातिल कुफ़ुर ऐं गुनाह में इक़्तिदा कंदा हुआ ऐं बातिल में ताबेदारी करणु सही न आहे। उन जे करे उन जी मुज़म्मत सही आहे। बाक़ी हक़ में तक़लीद करणु त दीन जे उसूल मां हिकु असलु आहे ऐं मुस्लमाननि जे बचाव वारनि शयुनि मां हिकु बचाव वारी शइ आहे जंहिंसां जाहिल इल्मी मक़ाम खां ख़ाली पनाह वठंदो आहे। अल्लामा मौसूफ़ कुझु अॻिते हली लिखियो आहे त उहो आम माण्हू जेको शरई उसूल मां पंहिंजे अहल न हुजण जे करे अहकाम नथो कढी सघे, उन ते फ़र्ज़ु आहे त जेको दीनी मसइलो नथो ॼाणे ऐं उन जे ॼाणण जी ज़रूरत अथसि त पंहिंजे वक़्त ऐं पंहिंजे शहर जे वॾे आलिम खां पंहिंजे मसइले जो पुछे उन जी फ़तवा ते अमल करे, यानी पंहिंजा हथ ठोकिया मसइला बयान न करे। दोस्तों, 171 आयत अल्लाह ताला इरशाद फरमायो वमसलुल्लज़ीन कफ़रू कमसलिल्लज़ी यनइक़ु बिमा ला यस्मउ इल्ला दुआअन व निदाअ सुम्मुम बुक्मुन उम्युन फ़हुम ला यक़िलून। ऐं मिसाल उन्हनि जो कुफ़ुर कयाऊं उन्हनि वांगुरु
आहे जो दाहूं थो करे उन जे पोयां जो नथो ॿुधे मगर सॾ ऐं आवाज़, ॿोड़ा गूंगा अंधा आहिनि पोइ उहे नथा सम्झनि। हिन आयत में काफ़रनि जो मिसाल उन्हनि जानवरनि सां ॾिनो वियो आहे जिन खे धनार पोयां हकलूं ॾींदो ॻाल्हाईंदो ईंदो आहे। उहे सिर्फ़ु आवाज़ ॿुधंदा आहिनि मगर सम्झंदा न आहिनि। काफ़रनि जे अॻियां बि जॾहिं क़ुर करीम जूं आयतूं तिलावत कयूं वेंदियूं आहिनि त सिर्फ़ु आवाज़ ऐं अल्फाज़ ॿुधंदा आहिनि मगर सम्झण जे लाइ तयारु न हूंदा आहिनि। इब्न जरीर, इब्न अबी हातिम, हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा खां रवायत आंदी आहे त उहे ढगनि, गॾहनि ऐं ॿकिरियुनि वांगुरु हूंदा आहिनि जो उन्हनि खे का ॻाल्हि चइबी त आवाज़ ॿुधंदा आहिनि पर सम्झंदा न आहिनि। अहिड़ी तरह उन्हनि काफ़रनि खे बि अल्लाह ताला जे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो सिर्फ़ु आवाज़ ॿुधण में ईंदो आहे ऐं सम्झंदा न आहिनि। अॻिते अल्लाह तबारक व तआला 172 आयत सूरतुल बक़रह जी में इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीन आमनू कुलू मिन तय्यिबाति मा रज़क़नाकुम वश्कुरू लिल्लाहि इन कुंतुम इय्याहु तअबुदून इन्नमा हर्रम अलैकुमुल मैतत वद्दम वलहमल खिंज़ीर वमा उहिल्ल बिही लिगैरिल्लाहि फमनिद्दुर्र गैर बागिम वला आदिन फला इस्म अलैहि इन्नल्लाह गफूरुर रहीम। दोस्तों 172 ऐं 173 आयत सूरतुल बक़रह जी मूं अव्हां जे साम्हूं तिलावत कई आहे। अल्लाह ताला फरमायो, ए ईमान वारो, खाओ उन पाक शयुनि मां जो रिज़्क़ ॾिनोसूं अव्हां खे ऐं शुक्र कयो अल्लाह जो जेकॾहिं ख़ासि उन जी इबादत कयो था। अव्हां ते सिर्फ़ु हराम कयाई मुअल ऐं रत ऐं सूअर जो गोश्त ऐं उहो जानवर जो कुहण वक़्तु बुलंद आवाज़ सां वरितो वियो उन ते अल्लाह खां सवाइ ॿियो नालो, पोइ जेको मजबूर कयो वञे न सरकशी कंदड़ ऐं न हद खां लंघंदड़ त पोइ न आहे को गुनाह हुन ते, बेशक अल्लाह बख़्शींदड़ महिरबान आहे। दोस्तों हाणे अहम मौज़ू जी तरफ़ ही ॿ आयतूं असांखे रहनुमाई ॾियनि पियूं। हिननि आयतुनि में अल्लाह ताला हलाल शयुनि खाइण जो हुकुम कयो ऐं हराम शयुनि खां झलियो आहे। हलाल शयूं खाई उन्हनि ते अल्लाह ताला जे शुक्र करण जो बि अमर आहे। हलाल खाइण सां हिकु नूर पैदा थींदो आहे जंहिंसां बद अख़लाक़ी खां नफ़रत, सुहिणनि अख़लाक़नि ॾांहुं रग़बत ऐं इबादत में ज़ौक़ ऐं दुआ मक़बूल थींदी आहे। दोस्तों हलाल रिज़्क़ जी बरकत, रिज़्क़ हलाल खाइण जी एतिरी अहमियत आहे जो अल्लाह ताला पंहिंजनि सभिनी रसूलनि सगोरनि अलैहिमुस्सलातु वस्सलाम खे हुकुम फरमायो, या अय्युहर रुसुल कुलू मिन तय्यिबाति वअमलू सालिहा, यानी ए पैगम्बरो पाक शयूं खाओ ऐं सालिह अमल कयो। हिन आयत में इहो बि इशारो आहे त पाक शयुनि खाइण जो सालिह अमल करण में वॾो दख़ल आहे। अहिड़ी तरह दुआ जे मक़बूल हुजण में बि हलाल ऐं पाक खाधे खाइण जो दख़ल आहे। दोस्तों हराम खाइण खां सख़्तीअ सां परहेज़ करणु घुरिजे। इस्लाम में हराम खाइण खां सख़्ती सां मना कयल आहे, छो त हराम खाइण सां इंसान में ख़राब आदतूं, बद अख़लाक़ी, बुछड़ा किरदार पैदा थियनि था। उन्हनि मां इबादत जो ज़ौक़ निकिरी थो वञे ऐं उन जी दुआ बि बारगाह इज़्ज़ती में क़बूल न पवंदी आहे। जीअं हदीस पाक में आहे त सैयदना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त घणा माण्हू डिघे सफ़र वारा परेशान अल्लाह जे अॻियां दुआ जे लाइ हथ डिघा करे या रब चवंदा आहिनि, मगर उन्हनि जो खाधो, पीअण, लिबास ऐं ग़िज़ा हराम मां हूंदो आहे ऐं उन्हनि जी दुआ किथां क़बूल थींदी। उन जे करे
अल्लाह ताला उन्हनि हराम कयल शयुनि मां चइनि शयुनि जो हिते ज़िकिर इन्नमा जे लफ़्ज़ सां कयो आहे। ऐं आयत शरीफ़ जो मफ़हूम हीअ आहे त अल्लाह ताला सिर्फ़ु उहे शयूं हराम कयूं आहिनि जेके अॻियां ज़िकिर थी रहियूं आहिनि, उनखां सवाइ हराम न आहिनि। हिन आयत में त इहो हज़र इन्नमा जे लफ़्ज़ मां सम्झो वियो आहे, पर ॿी आयत में त इन खां बि ज़्यादा सराहत सां ज़िकिर कयो वियो आहे। जीअं फ़रमान इज़्ज़ती आहे, क़ुल ला अजिदु फ़ीमा उहिय इलैय मुहर्रमन अला ताइम। हिन आयत में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हुकुम कयो वियो आहे, तव्हां ऐलान कयो त मूं ॾे जेको वही कयो वियो आहे उन में उन्हनि ॿ शयुनि खां सवाइ ॿी का बि शइ हराम न आहे। दोस्तो, सवाल आहे त क़ुरान करीम जी आयतुनि ऐं नबवी अहादीस में उन्हनि ॿिनि शयुनि खां सवाइ ॿियनि घणनि शयुनि जो हराम हुजणु साबित आहे, त पोइ हसर कीअं थींदो त सिर्फ़ु ही शयूं हराम आहिनि? हाणे इन जो जवाबु इहो आहे त हिते मुतलिक़ हराम ऐं हलाल जो ज़िकिर न आहे, बल्कि उन्हनि मख़सूस जानवरनि जो ज़िकिर आहे जिन जे बारे में मके मुकरमा जा मुशरिक पंहिंजे शिरक वारनि अक़ीदनि जूं ग़लतियूं कंदा हुआ। अॻ में अहिड़ो ज़िकिर अची चुको आहे त केतिरनि हलाल जानवरनि खे बि उहे पंहिंजे तरफ़ां हराम करे छॾींदा हुआ। इन ॻाल्हि जी मुखालफ़त कंदे हिते ॿुधायो वियो आहे त अल्लाह ताला त सिर्फ़ु ई जानवर हराम कया आहिनि, ॿिया न। बाक़ी जेके अल्लाह ताला हलाल कया आहिनि उहे छो था हराम कयो? हिते हसर ज़रूरु आहे, मगर हसर मुतलिक़ न आहे, हसर इज़ाफ़ी आहे। मुशरिकनि जे शिरकनि जी शिरकिया अक़ाइद जे मुक़ाबले में ही ज़िकिर थी रहियो आहे। हाणे उन्हनि हराम कयल जानवरनि जे मुतालिक़ अव्हांखे वज़ाहत करे ॿुधायां थो त अल्लाह तबारक व तआला जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन आयत करीम जे अंदरि छा असांखे ॿुधायो आहे, रब काइनात जो कहिड़ो फ़रमान आहे। दोस्तो, 4 हराम कयल जानवर। पहिरियों मईत यानी मुर्दार मुअल जानवर हराम आहे। ॿियो दम यानी रत, खून जेको आहे, कंहिं जानवर खे कुही उन जो रत तव्हां खाइण पीअण खाधे जी शयुनि में इस्तेमालु नथा करे सघो, छो त अल्लाह तबारक व तआला मन फरमाई आहे। वदम, उहो रत जेको आहे उहो हराम आहे। ऐं टियों लहमुल ख़िंज़ीर, सूअर जो गोश्त। ऐं चोथों उहो जानवर जंहिं ते कुहण वक़्तु अल्लाह खां सवाइ ॿिए जे नाले सां वॾो आवाज़ कयो वञे। हाणे मुर्दार दोस्तो काराइतियूं ॻाल्हियूं आहिनि, कम वारियूं ॻाल्हियूं आहिनि, ऐं असां इन्हनि मरहलनि खां हलाल ऐं हराम जे शयुनि खां अणवाक़िफ़ हूंदा आहियूं। फज़ूल बहस करणा हुजनि, अल्लाह जे कलाम खे सम्झण लाइ असां वटि टाइम न आहे, वक़्तु न आहे। त सभ खां पहिरियां जेको ज़िकिर थियो मईत मुर्दार जो, इन मां मुराद उहो जानवर आहे जंहिंजे हलाल हुजण जे लाइ शरीयत में शरई तरीक़नि सां कुहण ज़रूरी आहे, मगर उहो कुहण खां सवाइ पाण ई मरी वञे या गलो घुटे मारियो वियो हुजे या कंहिं ॿी तरह सां चोट खाई मरी वियो हुजे त उहो मईत मुर्दार ऐं हराम आहे। पर क़ुरान करीम जी ॿी आयत व उहिल्ल लकुम सईदल बहर, इन मां मालूम थिए थो त दरिया ऐं समुंड में रहण वारनि जानवरनि जे लाइ ज़बह करण जो हुकुम न आहे, उहे ज़बह करण खां सवाइ बि खाइण जाइज़ आहिनि। इन बिना ते सही हदीसुनि सां मच्छीअ खे ऐं मकड़ खे मयत खां जुदा करे हलाल कयो वियो आहे। जीअं अहमद इब्न माजा, दारे कुतनी, हाकिम ऐं इब्न मर्दविया हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रदी अल्लाह ताला अन्हुमा खां रवायत आंदी आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, उहिल्लत लना मईततान व दमान अस्समको वल जराद वल कबद वत्तिहाल, यानी असांजे लाइ 2 पाणे मरी वियल शयूं ऐं 2 रत हलाल कया विया आहिनि, मच्छी ऐं मकड़ ऐं जीअरे जो रत ऐं फही। यानी इन हदीस मां साबित थियो त मकड़ पाण ई मरनि या को धक हणी मारेनि त बि बग़ैर ज़िबह जे हलाल आहिनि।
हा जेका मच्छी पाणीअ में अंदरि मरी सड़ी वञे पोइ पाणीअ जे मथां तरी बीहे त उहा हराम आहे। दोस्तो, हिन में रत जो ज़िक्र थियो। पाण कलेजी जीअरो खाईंदा आहियूं, असुल में उहो गोश्त न आहे, उहो खून आहे। अल्लाह ताला उन खे हलाल करार ॾिनो आहे। उन खां पोइ नंबर ॿियो, रत। अल्लाह ताला वदम जो ज़िक्र कयो। हिन आयत में ॿी हराम कयल शइ जे लाइ दम जो लफ़्ज़ आयो आहे। दम जी माना रत आहे। हिन आयत में अदम मुतलिक लफ़्ज़ आयल आहे, मगर सूरतुल अनाम में मसफ़ूहन वहण वारे रत जो क़ैद लॻायो वियो आहे। उन जे लाइ उम्मत जे फ़क़ीहनि आलिमनि जी तहक़ीक़ आहे त गुर्दो, ज़ेरा वग़ैरह हलाल आहिनि। बुकी ऐं जेरा, जंहिंखे पाण कलेजी बि सॾींदा आहियूं, इहो मसफ़ूह रत न आहे। अहिड़ी तरह सीर विझण खां पोइ जेको रत वही निकिरी वियो सो त हराम आहे, बाक़ी जेको गोश्त सां गॾु कुझु रहिजी वियो उहो हराम न आहे। सहाबे किराम, ताबईन, उज़ाम ऐं फ़ुक़हाए उलाम जो इन ते इत्तफ़ाक़ आहे ऐं सभिनी जो इहो कौल आहे। दोस्तो, 3 नंबर ते सूअर जो गोश्त। हिन आयत में सूअर जे गोश्त हराम हुजण जो बयानु आहे, पर उन जो मतिलबु इहो न आहे त गोश्त खां सवाइ बाक़ी हलाल आहे, न, हरगिज़ न। अल्लामा कुर्तबी अलैहि रहमत लिखियो आहे त अल्लाह ताला ज़िक्रुल लहम मिनल ख़िंज़ीर, यानी उन लफ़्ज़ जी ख़ासि ज़िक्र करण जो मक़सदु इहो आहे त उहो सॼो हराम आहे। उन जी चर्बी, खल, वार, हर शइ हराम आहे। उहो कुहो न कुहो, उहो हर तरह हराम आहे। नंबर चोथों, जंहिं ते कुहण वक़्तु अल्लाह खां सवाइ ॿिए जो नालो वॾे आवाज़ सां वरितो वञे। हिन जी लाइ मा उहिल जो लफ़्ज़ आयल आहे। उहिल माज़ी मजहूल जो सीगो अहलाल खां वरितल आहे। उन जो जेको तर्जुमो मथे लिखियो वियो आहे सो बेअन ही मशहूर ऐं मअरूफ़ मुफ़स्सिर, मुहद्दिस, इस्लामी फ़िलासफ़र, देवबंदी, अहले हदीस, जेकी बरेलवी उलमा आहिनि, उन्हनि मां चोटीअ जे आलिमनि जे उस्ताद हज़रत शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी कयो आहे। संदसि फ़ारसी ज़ुबान में लिखियल क़ुरान करीम जो तर्जुमो ॾिसो। हिन आयत वारा अल्फ़ाज़ मा उहिल क़ुरान करीम में 4 जायुनि ते आयल आहिनि। हर हिकु जाइ ते हज़रत शाह साहब हीअं तर्जुमो लिखियो आहे त जंहिं जे मथां कुहण जे वक़्तु अल्लाह ताला खां सवाइ ॿिए जो नालो वरितो वञे। अल्लामा सनाउल्लाह पानीपती अलैहि रहमत लिखियो आहे त क़ाल रबीउ बिन अनस, यानी मा ज़कर इंदहु ज़बहु इस्म ग़ैरुल्लाह, यानी उन जी माना लाइ रबी बिन अनस फरमायो आहे त जंहिं जे कुहण वक़्तु अल्लाह ताला खां सवाइ ॿिए जो नालो वरितो वञे। अल्लामा आलूसी बगदादी अलैहि रहमत लिखियो आहे त जंहिं जे कुहण में अल्लाह ताला खां सवाइ ॿिए जो नालो वरितो वञे। ई बेज़बहत सूरत लिग़ैरिल्लाह ताला। अल्लामा बेज़ावी, जंहिंजो तफ़सीर हर मदरसे में पढ़ियो ऐं पढ़ायो वेंदो आहे, इन लफ़्ज़ जी माना बयानु कंदे लिखियो आहे त जंहिंखे बुत जे लाइ कुहंदे उन ते वॾो आवाज़ कयो वञे ऐं उन बुत जो नालो वरितो वञे। ऐं केतिरनि मुफ़स्सिरनि इन आयत जे इन्हीअ लफ़्ज़ जी इहा ई माना बयानु कई आहे। अल्लामा अबू बकर जसास अलैहि रहमत लिखियो आहे त सभु मुस्लमान इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त इन मां मुराद उहो कुठल जानवर आहे जंहिं ते कुहण वक़्तु ग़ैरुल्लाह जो नालो वरितो वञे। दोस्तो, तफ़सीर मज़हरी सुफ़े 158 जुल्द पहिरियों, तफ़सीर रूहुल मानी सुफ़ो 42 जुल्द पहिरियों, तफ़सीर बेज़ावी सुफ़ो 123 जुल्द पहिरियों, अहकामुल क़ुरान लिल जसास सुफ़ो 125 जुल्द पहिरियों। हाणे अहम ॻाल्हि त अॼुकल्ह असां अव्हांजे पुठियां लठियो खयो माण्हू घुमंदा पिया वतन। बाबा ही वलीअ जे नाले ते, ही यारीअ जे नाले ते, ही न्याज़ जे नाले ते, इहो सभु हराम आहे। ऐं उन जे
ज़िद में वरी क़ुर पाक जी ही आयत पढ़ी माण्हुनि खे गुमराह कंदा आहिनि, छो त अल्लाह जो कलाम हिदायत लाइ आहे, गुमराही लाइ न आहे। वमा उहिल बिही लिगैरिल्लाह, उहो जानवर जो कुहण वक़्तु बुलंद आवाज़ सां वरितो वियो उन ते अल्लाह खां सवाइ ॿियो नालो। दोस्तो, बज़ी माण्हू उन्हनि शयुनि खे बि हराम चवंदा आहिनि जंहिं ते कंहिं नबी सगोरे अलैहिस्सलातु वस्सलाम जो या कंहिं वलीअ जो नालो रखियो वेंदो आहे, भली उन ते कुहण वक़्तु अल्लाह ताला जो नालो वरितो वञे, छो त इन तरह करण सां मुशरिकनि जी मुशरिकाना अमल सां तशबीह थींदी आहे, जो उहे बि पंहिंजनि बुतनि जे नाले ते ॾींदा वठंदा हुआ। पर जेकॾहिं इंसाफ़ जी नज़र सां ॾिठो वञे त मुस्लमाननि जे हिन अमल जी मुशरिकनि जे अमल सां ज़ाहिरी या बातिनी, सुवरी या मानवी कंहिं क़िस्म जी बि मुशाबिहत मन आहे। काफ़र जॾहिं अहिड़नि जानवरनि खे कुहंदा हुआ त पंहिंजनि बुतनि जो नालो वठी उन्हनि जे गले ते छुरी हलाईंदे चवंदा हुआ त बिस्मिल्लाह वल उज़्ज़ा, लात ऐं उज़्ज़ा जे नाले सां ज़बह था कयूं। ऐं मुस्लमान ज़बह करण वक़्तु अल्लाह ताला जे नाले खां सवाइ ॿिए कंहिंजो नालो वठणु गवारा न कंदा आहिनि। उन जे करे ज़ाहिरी मुशाबिहत बि न थी ऐं काफ़र उन्हनि जे बुतनि खे कुहंदाई उन्हनि बुतनि जे इबादत जी नीयत सां कंहिंखे सवाब पहुचाइण मक़सूद न हो। ऐं मुस्लमान कंहिं गैरुल्लाह जी इबादत जी नीयत सां उन जानवर जी जान तलफ़ न कंदा आहिनि, बल्कि उन्हनि जी नीयत इहा हूंदी आहे त उन जानवर खे अल्लाह ताला जे नाले सां उन जे ई रज़ा लाइ ज़बह करे उन जो गोश्त कचो या रधण खां पोइ मुस्लमाननि खे खाइण लाइ ॾींदा आहिनि ऐं उन जो सवाबु कंहिंजे रूह खे मिलण जी दुआ घुरंदा आहिनि। मुस्लमाननि ऐं मुशरिकनि जे अमल में फ़र्क़ु वाज़िह आहे, पर जेकॾहिं को माण्हू कंहिं जानवर जे ज़बह करण वक़्तु गैरुल्लाह जो नालो वठे या गैरुल्लाह जी इबादत ऐं उन जे तक़र्रुब जी नीयत सां को जानवर कोहे त उहो कुठल जानवर हराम आहे ऐं ईअं करण वारो मुशरिक आहे। बाक़ी जेकॾहिं मक़सदु सिर्फ़ु बुज़ुर्ग या मिट माइट या दोस्त खे उन ख़ैर जो सवाबु पहुचाइणु आहे, जीअं मुस्लमाननि कलमे पढ़ंदड़नि जो अक़ीदो हूंदो आहे त उनखे पंहिंजे तरफ़ां तवील करे हराम करणु ऐं उन कंदड़ ते शिरक जी फ़तवा हलाइणु हिकु सुठे ऐं मुहक़िक़ आलिम खे मुनासिब न आहे। दोस्तो, फमनिदुर्र, पोइ जेको मजबूर कयो वियो, यानी जेकॾहिं को शख़्स मजबूरीअ जी अहिड़ी हालत में आहे जो उन जी हयातीअ खे ख़तरो आहे त उहो उन मुर्दार मां पंहिंजी हयातीअ बचाइण लाइ एतिरो खाई सघे थो जंहिंसां उन जी हयाती बचे ऐं उन में उन ते को बि गुनाह न आहे। इन मजबूर जे लाइ हराम मां ज़िंदगी बचाइण लाइ कुझु खाइण जी इजाज़त में अल्लाह ताला फरमायो फला इस्म अलैहि, इन ते गुनाह न आहे, यानी मजबूरी जी हालत में बि उहो हराम रहंदो, हलाल न आहे, पर जान बचाइण लाइ खाईंदड़ खे उन ते पकड़ न थींदी, ईअं न आहे त उहो हलाल थी वेंदो। अॻिते अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सूरतुल बक़रा साॻी सूरत में 184 आयत जे अंदरि इरशाद फरमायो इन्नल्लज़ीन यक्तुमून मा अंज़लल्लाहु मिनल किताब वयश्तरून बिही समनन क़लीला उलाइक मा यअकुलून फ़ी बुतूनिहिम इल्लन्नार वला युकल्लिमुहुमुल्लाहु यौमल क़ियामति वला युज़क्कीहिम वलहुम अज़ाबुन अलीम। बेशक उहे शख़्स जो लिकाइनि था उहो जो नाज़ुल कयो अल्लाह किताब मां ऐं ख़रीद कनि था उन जे एवज़ मुल्ह थोरो, उहे नथा खाइनि पंहिंजनि पेटनि में मगर बाहि ऐं न ॻाल्हाईंदो उन्हनि सां अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं ऐं न पाक कंदो उन्हनि खे ऐं उन्हनि लाइ दर्दनाक अज़ाब आहे। दोस्तो, यहूदी उलमा अल्लाह ताला जे हुक्मनि खे लिकाईंदा हुआ। महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जो शान ऐं सिफ़तूं जेके तौरात में लिखियल हुयूं उहे बयान न कंदा हुआ ऐं चंद पैसनि जी लालच जे करे शरीयत में रद्दो बदल कंदा हुआ। हिदायत जे सरचश्मे मां न पाण पीअंदा हुआ ऐं न ॿियनि खे पीअण ॾींदा हुआ।
पाण बि गुमराह रहंदा हुआ त ॿियनि लाइ बि हिदायत जा दरवाज़ा बंदि रखण जी कोशिशि कंदा हुआ। इहो गुनाह जॾहिं त तमामु वॾो हो त उन जी सज़ा बि तमामु सख़्तु रखी वई ऐं ॿुधायो वियो त उहे मिठा मिठा लुक़मा जेके हक़ लिकाए खाओ था उहे जहन्नम जा न विसामण वारा टंड आहिनि जिन जो साड़ियुनि ख़तमु न थींदो। ॿियो त उन्हनि सां क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला न ॻाल्हाईंदो। जंहिं माण्हू इख़लास ऐं मुहबत जो रुगो नालो ॿुधो हूंदो उहो बि इहा ॻाल्हि क़बूल न कंदो त हक़ीक़ी मालिक, हक़ीक़ी महबूब, हमेशह महिरबानी करण वारो, हर वक़्तु बेअंदाज़ इनायतूं फरमाइण रब पंहिंजी रहमत जी निगाह उन खां फेराए छॾी, उन सां न ॻाल्हाए। अल्लाह ताला पंहिंजे महबूब अलैहिस्सलाम जिन जे सदके अहिड़े गुनाह खां ऐं पंहिंजे नाराज़पे खां बचाए। टीं सज़ा हीअ आहे त उन्हनि जे मुंहं ते गुनाह जा निशान नुमाया हूंदा ऐं उन्हनि खे रहमत जे पाणीअ सां धोई पाक ऐं साफ़ न कयो वेंदो। दोस्तो, हक़ लिकाइण जी सज़ा हिन आयत में सिर्फ़ु यहूदनि जे आलिमनि जो हुकुम न आहे। हिन उम्मत जे आलिमनि मां जेकॾहिं को अहिड़ो क़िस्म जो गुनाह कंदो, अहिड़ी तरह को गुनाह कंदो, हक़ लिकाईंदो, त उन जे लाइ बि इहा सज़ा आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आहे त 3 शख़्सनि सां अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं न ॻाल्हाईंदो, न खेनि पाक कंदो ऐं न उन्हनि ॾांहुं निहारींदो ऐं उन्हनि लाइ ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे। सभ खां पहिरियों पोढ़ो ज़ना कंदड़ पीर सन हुजे पर इन गुनाह में मुब्तला हुजे। नंबर 2, कूड़ ॻाल्हाईंदड़ बादशाह रयत सां कूड़ ॻाल्हाए। ऐं 3, मिसकीन हठ कंदड़, यानी ग़रीब हुजे, मिसकीन हुजे, मुफ़लिस हुजे, घर में कुझु बि न हुजे ऐं बज़ाहिर ज़ाहिरी ज़िंदगी उन जी मिसकीनीअ वारी हुजे पर हठ करे थो, गुरूर करे थो, तकब्बुर करे थो, वॾाई अना करे थो, त अल्लाह ताला जी ज़ात जे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो त क़यामत जे ॾियारे अल्लाह तबारक व तआला उन ॾे बि पंहिंजे शफ़क़त जी निगाह सां न निहारींदो ऐं उन्हीअ सां बि न ॻाल्हाईंदो। त दोस्तो, अल्लाह तबारक व तआला शाल असां खे हिदायत जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह अज़्ज़ व जल असां खे पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस खे सम्झण, असीं दुनिया जे लाइ टाइम कढूं था, दोस्तनि लाइ टाइम कढूं था, यारनि लाइ टाइम कढूं था, पर कॾहिं जेको अल्लाह जो कलाम असांजे लाइ हिदायत जो पैगाम खणी आयो आहे, दुनिया जा डाइजेस्ट कहाणियूं पढ़ूं था, पर असीं उन अल्लाह जे हक़ीक़ी कलाम खे पढ़ण लाइ, सम्झण लाइ जेकॾहिं पाण नथा पढ़ूं, को पढ़ी ॿुधाए थो त उनखे सम्झण लाइ तयारु न आहियूं, वक़्तु कढण लाइ तयारु न आहियूं, इहा असांजी ग़फ़लत आहे, इहा असांजी गुमराही आहे। त उन जहालत, ग़फ़लत ऐं गुमराही खां पाण खे बचणो पवंदो ऐं अल्लाह ताला जे कलाम मुक़द्दस खे सम्झणो पवंदो। त यकीनन सूरतुल बक़रह जी 174 आयत जो तर्जुमो ऐं तफ़सीर अवां ॿुधो। दोस्तो, दीन इस्लाम जी हक़ीक़ी प्रचार ऐं आलम इंसानियत जी हिदायत लाइ नाज़ुल कयल कलाम इलाही जे सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर जे प्रोग्राम सईं राह में मां आहियां अवां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह अला शहरी ताहिरी। सोशल मीडिया जी जदीद सहूलत जो फ़ाइदो वठंदे अवां जे समाअतुनि ताईं रूहानी ग़िज़ा तौरु ईमान जी सलामती लाइ ही हक़ीक़ी हिदायत जो पैगाम पहुचाइण जी कोशिशि कई अथमि। बशरी तक़ाज़ा मूजिबि लफ़्ज़ी या एराबी तौरु का ग़लती थिए त माफ़ कजो। असांजी सिंध धरतीअ जे हिन माए नाहस ऐं बेबाक आलिम सुल्तानुल मुफ़स्सिरीन हज़रत अल्लामा अलहाज मोहम्मद इदरीस ॾाहिरी ताहिरी बख़्शी क़ादरी नक्शबंदी शाज़ली दामत बरकातुहुल आलिया जे लिखियल सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर अहसानुल बयान फ़ी तफ़सीरुल क़ुरान जो जामे पैगाम अव्हां ताईं पहुचाइण जो इरादो रखी कोशिशि वरिती अथमि, इन दुआ सां त अल्लाह करीम मुंहिंजो ॿुधाइण ऐं अव्हां जो ॿुधणु पंहिंजे बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन।
इन ते अॼोको ही सही राह जो प्रोग्राम पंहिंजे पुॼाणी खे पहुचे थो। इंशा अल्लाह ख़ुदा अज़्ज़ वजल तौफ़ीक़ बख़्शी त वरी ईंदड़ प्रोग्राम में सूरतुल बक़रा जी 175 आयत खां पाण तिलावत, तर्जुमो ऐं तफ़सीर सम्झण जी कोशिश कंदासीं। दुआ आहे त अल्लाह करीम असां अव्हांखे हिदायत नसीब फ़रमाए, असां अव्हांजे बचड़नि खे इल्म में, अमल में, इख़लास में, नेकिन में इज़ाफ़ो फ़रमाए। अल्लाह ताला असां अव्हांजा कर्ज़, मर्ज़, फितना, मुसीबतूं, दर्द दफ़े फ़रमाए। असां अव्हांजे इज़्ज़त, आबरू, रिस्क, रोज़ी, माल, मिल्क, दीन, ईमान में इज़ाफ़ो फ़रमाए। रब काइनात अज़्ज़ वजल असां अव्हांजे अबे अम्मड़ जी बख़्शिश फ़रमाए। अल्लाह ताला उन्हनि खे अज़ीम मक़ाम, अज़ीम मर्तबो अता फ़रमाए। असांजे उस्तादनि जे इल्म, अमल, उमिरि, नेकिन में इज़ाफ़ो फ़रमाए। पर जंहिंजा अबो अम्मड़ या ॿिन्ही मां को हिकिड़ो या जंहिंजा के उस्ताद दुनिया तां गुज़ारे विया हुजनि, त रब काइनात उन्हनि खे उन्हनि जा दर्जात बुलंद बाला फ़रमाए, उन्हनि खे जन्नतुल फ़िरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए। अल्लाह ताला खां दुआ आहे त रब काइनात असां खे मरण महिल ईमान जो मौत नसीब फ़रमाए, सकरात जी सख़्ती आसान फ़रमाए, क़ब्र में मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुञाणण वारी नूरानी निगाह अता फ़रमाए। हुज़ूर जे नूर जे सदके असांजे क़ब्रुनि खे ता हद निगाह कुशादो फ़रमाए। रब काइनात अज़्ज़ वजल महशर जे मैदान में मदीने वारे आका पंहिंजे रहमत वारे हबीब जी शिफ़ात उज़्मा मंझां हिस्सो सआदत हासिल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। असां वहाँ बि उन आका जे रहमत वारी शफ़ात मां बहिरवर थियूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु महशर जे मैदान तां पुलसरात तां हुज़ूर जा नग़मा, हुज़ूर जे मथां दुरूद सलाम पढ़ंदा गुज़रूं ऐं जन्नत में रब काइनात पंहिंजे महबूब मदीने वारे आका जो पाड़ो नसीब फ़रमाए। दोस्तो, असांजे मुल्क ऐं मिलत जी अल्लाह ताला हिफ़ाज़त फ़रमाए, सलामत फ़रमाए। असांजे सॼी काइनात जे सभिनी मुसलमाननि खे रब काइनात बरकतुनि सां नवाज़े, हिदायत सां नवाज़े, क़ुरान पाक जे अज़मतुनि सां मालामाल फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व मा अलैहि इल्लल बलागुल मुबीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जाॾे पैर ताॾे ख़ैर। अल्लाह वाही।